पीटीआई तरफा एहतजाज सॼे इस्लामाबाद जा अक्सर रोड रस्ता मुकम्मल तौर ते बंद। वफ़ाक़ी राजधानी ईंदड़ बींदड़ समूरा रस्ता सील। इस्लामाबाद हवाई अॾे जा रस्ता जुज़वी तौर बहाल। लाहौर ऐं गुजरावाला समेत वॾनि शहरनि जा बि ईंदड़ बींदड़ रस्ता सील। अटक में मुख़्तलिफ़ हंधनि ते जीटी रोड कंटेनर्स रखी बंद कयो पियो। मोटरवे M1, M2, M3, M4, M11 ऐं M14 मुख़्तलिफ़ हंधनि ते बंद कया विया। लाहौर इस्लामाबाद मेट्रो बस ॿिए ॾींहं बि मुअतल। आज इस्लामाबाद जो चमड़ाहे ते शहर में रैलियुनि मुज़ाहिरनि ऐं जुलूसनि ते पाबंदी लॻाए कलम 144 लागू कयो वियो आहे। इस्लामाबाद, पंजाब, सिंध ऐं केपी में मोबाइल फोन इंटरनेट सर्विस मुतासिर। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में मोबाइल फोन सर्विस बहाल। ॿियनि शहरनि में बि इंटरनेट सर्विस मुतासिर थियण सबबि माण्हुनि खे वीडियो ऐं ऑडियो पैगाम उमाड़ण में ॾुखियायूं पेश। इनक़लाब आणींदड़ अञा ताईं सुतल आहिनि। एहतजाज ऐं मार्च रुॻो व्हाट्सएप ग्रुपनि में नज़र अची रहियो आहे। बुशरा बीबी क़ौम खे सुजाॻ थियण जो चई रही आहे, पाण सुती पई आहे। आवाम दफ़े जी सियासत मां तंग जी चुको आहे। पंजाब जी इतलात वारी वज़ीर असमा बुखारी जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थी, लाहौर में हालतूं मामूल मौजूदु आहिनि। का अफ़रा तफ़री नाहे। बुशरा बीबी केपी जी डिफिकेटिव वज़ीर आला बणियल आहे। रावलपिंडी में CDD ऐं दहशतगर्दनि में मुक़ाबिलो 3 ख़ारजी मारिजी विया। CDD तर्जमान मूजिबि चक्रे भरिसां इंटेलिजेंस बेसिड इतला ते CDD टीम पहुती त दहशतगर्दनि फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जी ॾेबठ दौरान 3 दहशतगर्द पंहिंजे साथियुनि जी फायरिंग में मारिजी विया। 2 फरार मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां आपघाती जैकेट, सेफ्टी फ्यूज़ बाए राइफलूं, IED बम ऐं गोलियूं हथ कयूं पियूं। कराची जे इलाइक़े क्लिफ्टन में पुलिस पारां मुक़ाबलेबाज़ 4 ॾुहारी मारण जी दावा। SSP क्लिफ्टन जो चवणु आहे त स्नैप चेकिंग दौरान जवाबदारनि खे रोकण जो इशारो कयो त ॾुहारियुनि पुलिस मथां फायरिंग कई। जवाबी फायरिंग में 4 जवाबदार ज़ख़्मी थी पिया, जेके अस्पताल ॾे दम ॾेई छॾियो। मारिजी वियलनि में अब्दुल सत्तार, सरचन, राजकुमार ऐं नवाब अहमद सोलंकी शामिल आहिनि। संदनि कब्ज़े मां 4 पिस्टल ऐं 2 मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं आहिनि। अहमदपुर भरिसां पाणी जे पाड़े तां 2 पोरियत मुबीना तो रक़बा। ॻोठ भले ॾिनो मेतो वासी हारी लतीफ़ मेतो ऐं बरकत मेतो मुबीना तो रक़बा थी विया। वाक़े पारे हंध तां पोरियतनि जूं जितूहत वारसनि तरफ़ां मुख़बिन खे बाज़ाब कराइण जो मुतालबो। शहदाद कोट भरिसां बलूचिस्तान जी हद में पुराणी दुश्मनीअ तां 2 धुरियुनि में जहिड़ो फायरिंग में 3 ॼणा क़तल। गंदाफा लेविस्तानी जी हद कोट पतरी में पुराणी दुश्मनीअ तां 2 धुरियुनि में जहिड़ो थी पियो। हुसैन ऐं बाबल खान लाशारी समेत 3 ॼणा गोलियुनि जो खाज बणिजी विया। रोड़ी भरिसां जागीरानी बिरादरी जी 2 धुरियुनि विच में हलंदड़ पुराणी तकरार तां जहिड़ो फायरिंग में कलीमुल्ला जागीरानी क़तल थी पियो। धुरियुनि में छिकताण तेज़। उबाड़े भरिसां तेज़ रफ़्तार कार ऐं ट्रैक्टर ट्राली में ज़ोरदार टक्कर, PM पुट फोत। क़ौमी शहर ते हादसे में सादिकाबाद पासे बाबर खान पठाणे संदसि पुट शहबाज शरीफ मौक़े ते ई फोत थी विया। बाक़ी बाद पहुतनि जा लाश अस्पताल मुंतकिल। लाड़काने वेझो कंबरो डाबड़ा बाबट कोहिड़े सबबि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि पोरियत ऐं मुलागिरोही हयाती मिलाए वेठो। फोती जी घरवारी ऐं मासूम धी ज़ख़्मी। सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं रैलियूं। जामशोरे में अखबारनि में कारकुननि कोटड़ी बेराज ताईं रैली कढी सिंधु दरिया खे गुलनि जी भेटा पेश कई। टंडो मोहम्मद खान नसीराबाद ऐं कुबे सईद खान में SDP कारकुननि मुज़ाहिरा कया। अखबारनि जो चवणु आहे त सिंधु दरिया सिंध जे माण्हुनि जो जियापो आहे। दरिया मां केनाल कढे सिंध खे सुकाइण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे।
इसराइल जी लिबनानी ग़ज़ा में बरबरी जारी लिबनान जे ओभरंदी इलाइक़नि में हवाई हमलनि सबबि वधीक 24 ॼणा शहीद 45 ज़ख़्मी ग़ज़ा ते इसराइली हमलनि में 30 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइली हमलनि में हिकु यरगमाली बि मारिजी वियो। आलमी फ़ौजदारी अदालत इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। धरती टीवी जिंदाबाद, धरती टीवी जिंदाबाद, धरती टीवी जिंदाबाद, धरती टीवी जिंदाबाद, छपरवादारी जो आवाज, धरती टीवी जिंदाबाद, धरती टीवी जिंदाबाद, धरती टीवी जिंदाबाद, छपरवादारी जो आवाज, धरती टीवी जिंदाबाद। धरती टीवी नेटवर्क के सिरे ते पेरापदारी वारी सिंध के सिरहे सकाफती ॾाड़ो मल्हाइण जूं सरगर्मियूं चोट ते उस्मान चावड़ी वेझो मॉडल प्राइमरी स्कूल कलर शाख में सकाफती तकरीब शागिर्दनि ऐं शागिर्दाणी सकाफती बेस पर मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया। क़ौमी गीत ऐं शाइरी ॿुधाए सिंध जी सकाफ़त के भेटा पेश सकाफती शयुनि जा मॉडल्स तैयार कया पिया। हिंगोरजाल यूथ फोरम पारां सुगड़ कचहरी कोठाई वई। दाद धड़े दौर बेत ऐं निको शाइरी पेश कई। अलगुसे नवाज़ क़ौमी गीत जे धुन वॼाए माण्हुनि खे मस्त करे छॾियो। रसूलाबाद में सकाफती ॾाड़ो मल्हाइण लाइ टोपियुनि जो विकिरो उरुज ते। अस्सलाम वालेकुम।